ऐसा मूं तौबा कई असां मल विढ़ण छॾे ॾिनी पालवानी त हथ खयोंसीं मूंखे रुगो पंहिंजो पुटु सही सलामत मोटराए ॾियो। कुर्बान मुड़स थी दिल जे दर्दन के दिल में लिकाए छॾ। बराबर मां समझा तो तुझे दिल में मातम आहे पर कुर्बान अल्लाह मां उम्मीद छो थो लाई। हूं माण्हू मोकिलिया आहिनि अल्लाह कंदो त गुलाम हुसैन मोटी ईंदो। कॾहिं ईंदो बाबा? हाणे त मलाखड़ी जो टाइम थियण वारो आहे। आखिर ये ज़ालिम वडेरा असांखे जीअण छो नथा ॾियनि? हेबत खान जहिड़ा वडेरा न बदमाश आहिनि। इन्हनि माण्हुनि पंहिंजे राज सां बदमाशी कई आहे। बाबा मुझो तमा खां सवा को बि वाली वारिस कोन्हे को। बस मुंहिंजे पुट जी ॻोल्हा कयो। कुर्बान मूं चयो न मूं माण्हू मोकिलिया आहिनि ऐं गुलाम हुसैन जल्द मैदान में अची वेंदो ऐं पाण मलह विढ़ंदो। बाबा पक था ॾियो न? हा कुर्बान रुपए मां रुपयो पक थो ॾिए गुलाम हुसैन अची वेंदो। त पोइ मां वञी सूमल खे तसली ॾियां। हुन बि रोई रोई पंहिंजी अखियुनि जो नूर वञाए छॾियो आहे। हा कुर्बान तूं सूमल खे वञी तसली ॾे। तूं बि दिल बर्दाश्त न थी अल्लाह भलाई कंदो।